अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तो, जीअं त मुहर्रम जो महीनो हली रहियो आहे, हीउ हिजरी कैलेंडर जो नओं साल ऐं पहिरियों महीनो आहे। सोचियोसीं त इस्लामी या मज़हब सां रिलेटेड वीडियोज़ बि तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तो, असांजी ज़िंदगी में नंढा नंढा दीनी मसइला ईंदा रहंदा आहिनि, जेके असांखे आलमनि या कंहिं मौलवी खां पुछणा था पवनि। पर असां जेको तव्हां सां किताब शेयर कंदासीं, जेकॾहिं तव्हां इहो पढ़ो त तव्हांखे घणेई नंढा नंढा दीनी मसइला घर वेठे मालूम थी वेंदा। हिन किताब जो नालो आहे बिश्ती ज़ेवर। मोहम्मद अशरफ अली साहब थानवी जो लिखियलु आहे, जंहिंजो सिंधी में मुतरजम मोहम्मद परियल बीदार आहे। दोस्तो, हिन किताब में उहे तक़रीबन नंढा नंढा मसइला कवर कया विया आहिनि, जेके असांखे कंहिं आलिम या कंहिं मौलवी खां पुछणा था पवनि। हिन किताब में असांखे नसीहतूं, कहाणियूं ऐं नंढियुनि नंढियुनि बीमारियुनि जे इलाज जी मालूमात ऐं खोड़ दीनी मालूमात मिली वञे थी। दोस्तो, ही किताब असल में उर्दू में छपियल आहे, पर तव्हांखे सिंधी तर्जुमो बि मिली वेंदो। मां ही किताब सिंधी तर्जुमे सां कराची जी उर्दू बाज़ार मां घुरायो, पर तव्हांखे शायदि तव्हांजे शहर में बि मिली वञे। दोस्तो, अॼु जे दौर में असां दीनी ॻाल्हियुनि या इस्लामी मालूमात खां परे थी विया आहियूं। अहिड़ा किताब पढ़णु घुरिजनि जीअं असां पंहिंजी ईंदड़ नस्ल खे सही ऐं ग़लति राह ॾेखारे सघूं। वीडियो पसंदि आई त लाइक ज़रूरु कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।